सूफ़ी ऐं फ़क़ीराणो मिज़ाज रखंदड़ सिंध जे सुरमोड़ फनकार अलण फ़क़ीर खे चाहींदड़नि खां विछड़े 17 साल गुज़री विया आहिनि। सिंध जो सक़ाफ़ती लिबास अजरक जो पटको ऐं हथ में तंबूरो खणी ॻाईंदड़ अलण फ़क़ीर जी अॼु 17वीं वरसी मल्हाई पई वञे। भिटाई जे बेतन ऐं सुरनि खे बहितरीन आलाप में ॻाईंदड़ अलण फ़क़ीर जो जनम 1932 ईस्वी में माजन जे ॻोठ आमरीअ में थियो। अलण फ़क़ीर जो साथी हिकु कश्तो ऐं घिंगरू बदल हिकु नंढो बि हूंदो हो, जिन खे हू पाण खां परे न कंदो हो। पाण तो पैदा कयो अलण फ़क़ीर निराले क़िस्म जो लिबास पहिरींदो हो, जेको बि संदसि घणो मशहूर हूंदो हो। हथ में लठ, मथे ते अजक जो वॾे तोरे वारो पटको, कीचीअ में कंठो ऐं मणकनि वारा गाना संदसि सुञाणप हुआ। अलण फ़क़ीर भिटाई जे सुरनि, सचल सरमस्त ऐं ॿियनि शाइरनि जी शाइरी सुरीले अंदाज़ में ॻाए अवाम खे झुमाईंदो हो। आकर के जगाया मस्त बनाया, आकर के जगाया मस्त बनाया, आकर के जगाया। अलण फ़क़ीर ॿोली मुंहिंजी बांबियाड़ी टिड़ी पवंदा टारे जॾहिं ॻाढ़ा गुल, जेकी मेहार मेहार कनड़ी अदियूं पाण तो पैदा कयो ऐं मोमी तूं मौजू जड़ अनमोल कलाम ॻाया आहिनि। मुर्शिद सान रहबर सान मेहर सान मिलने अलण फ़क़ीर के फ़न ख़िदमतनि जी मनता में 1980 ईस्वी में सदाती अवार्ड बराए हुसन कारकर्दगी, 1987 ईस्वी में शहबाज अवार्ड, 1992 ईस्वी में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अवार्ड ऐं सचल सरमस अवार्ड समेत ॿियनि अवार्डनि सां नवाज़ियो वियो। अलण फ़क़ीर सिंध, हिंद समेत अमेरिका, जर्मनी, जापान, इटली, रूस ऐं ॿियनि मुल्कनि में फ़न जो मुज़ाहिरो करे पाण मञायो। अलण फ़क़ीर सिंधी, सराइकी ऐं उर्दू में पिणु केतिरा ई कलाम ॻाया। फ़क़ीराणी तबियत रखंदड़ सिंध जे नाले वारे रागी अलण फ़क़ीर 4 जुलाई 2000 ईस्वी ते लाॾाणो करे वियो। सिंध जे हिन सदा हयात फनकार खे चाहींदड़नि खां विछड़े वरिया वियामी विया आहिनि, पर पंहिंजे ॻायल कलामनि जी सूरत में हू अॼु बि मौजूदु आहे। Oh,